قال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم إنما بعثت معلما أو كما قال النبي صلى الله عليه وسلم صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين। सब दोस्त दिल जी मोहब्बत सा हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़न। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। अजीज दोस्तों, मुबारक जे लायक हन उहे घड़ियों जिन घड़ियन में हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो जिक्र अथर थिए आए। खुश नसीब हन उहे माण्हू जिन जूं घड़ियों हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे याद में गुज़रन। मुंहिंजा दोस्तों, हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह साईं दुनिया जे अंदर मबूस फरमायो। जॾहिं दुनिया जे अंदर शिरक ऐं कुफ्र जी ऊंदाही हुई, दुनिया जे अंदर कंहिंजी कंहिंखे सुञाणप न हुई, भाउ भाउ खे न सुञाणंदो हो, पीउ पुट खे न सुञाणंदो हो, हर तरफ जंग जिदाल जो आलिम हो, हर मुल्क जे अंदर हर शहर जे अंदर जहालत जो दौर दौरो हो। अल्लाह साईं के दुनिया वारनि ते रहम आयो ऐं अल्लाह साईं असांजे लाइ हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन मोकिलियो। हज़रत साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं अम्मा आमना साईं जे पेट मुबारक में तशरीफ़ फरमा थिया त सीरत जे किताबनि में ईंदो आहे त अम्मा साईं फरमाए थी त मुंहिंजे पेट में ॿार त छा आयो, पर गोया के को रहमत जो समुंड उछलिजी पियो आहे। ऐं अम्मा साईं फरमाए थी त एॾो त मुंहिंजो जिस्म मुअत्तर थी वियो ऐं अहिड़ियूं त ख़ुशियूं अची वियूं जो आउं हैरान थी वियसि। अम्मा साईं फरमाए थी त जॾहिं आउं पाणी भरण वेंदी हुअसि ऐं को पत्थर साम्हूं पियो हूंदो हो, उन पत्थर ते जेकॾहिं पेर ईंदो हो त उहो पत्थर छार बणिजी वेंदो हो, मुंहिंजे पेर जे हेठां नरम थी वेंदो हो। अम्मा साईं फरमाए थी त जॾहिं आउं ॿकरियूं चारण वेंदी हुअसि त कॾहिं बि ॿकरियूं मुंहिंजे अॻियां कोन हलियूं, ॿकरियूं मुंहिंजे पोयां हलंदियूं हुयूं। अम्मा साईं फरमाए थी त जॾहिं आउं पाणी भरण वेंदी हुअसि त खूह में पाणी ॾाढो हेठि हूंदो हो, अरब जा इलाइक़ा ख़ुश्क आहिनि, लेकिन जॾहिं अम्मा आमिना थी चवे त मां पहुचंदी हुअसि त पाणी जोश मारे करे मथे अची वेंदो हो ऐं आउं पाणी कढी वठंदी हुअसि। ॻोठ जूं ॿियूं सरतियूं इंतज़ार कंदियूं हुयूं त केॾी महिल थी आमना साईं अचे त पाणी भरे त असां बि उन टाइम ते पाणी भरियूं। हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं तशरीफ़ फरमा थिया त सीरत जे किताबनि में ईंदो आहे त हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे तशरीफ़ फरमा थियण जे वक़्तु अम्मा साईं फरमाए थी त मुंहिंजो पूरो घर रोशन थी वियो ऐं मूं ॾिठो त सितारा लही पिया अचनि ऐं ख़ौफ़ थियो त ॼण सितारा किरण वारा हुजनि ऐं केसर किसरा जे कोटनि में तूफ़ान बर्पा थी वियो ऐं ज़िलज़िलो बर्पा थी वियो। हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां दुनिया में ख़ुशियूं थी वियूं ऐं हुजूर साईं जे अचण सां जहालत जूं ऊंदाहियूं ख़तम थी वियूं। अज़ीज़ दोस्तों, हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 40 सालनि जी उमिरि में अल्लाह साईं नुबुवत सां सरफराज़ फरमायो। जॾहिं अल्लाह जे रसूल खे नुबुवत सां सरफराज़ फरमायो वियो त तमामु घणियूं तकलीफ़ूं आयूं, तमामु घणा ॾुख ॾिठूं, लेकिन अज़ीज़ दोस्तों, जॾहिं अल्लाह जो रसूल फातिह बणिजी करे मक्कातुल मुकरमा में पहुतो त उन वक़्तु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी माण्हुनि खे माफ़ी ॾेई छॾी, सभिनी माण्हुनि खे दरगुज़र करे छॾियो। दोस्तों, हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मोहब्बत में असां जेके प्रोग्राम कंदा आहियूं, असां जेके जलसा कंदा आहियूं, असां जेके नबी अलैहिस्सलाम जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, अज़ीज़ दोस्तों, उन्हनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे शफ़ाअत जा मुस्तहिक असां तॾहिं बणबासीं
जरे असा हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे सुन्नतुन ते अमल कंदासी। हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन बहैसियत नबी हुजण जे नबी अलैहि सलाम जन शादियूं फरमायूं। अल्लाह जे रसूल जा 11 घर हुआ। हजरत उर्वा बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला अन पंहिंजी मासी हजरत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि पहुतो आहे ऐं चए पियो त मासी अम्मा मूंखे ॿुधा त हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे घर में कीअं हूंदा हुआ। अम्मा साईं फरमायो त घर में ईअं हूंदा हुआ जीअं तव्हां घर में हूंदा आहियो। यानी अम्मा साईं जो चवणु हो त नबी अलैहि सलाम बहैसियत एॾे वॾे नबी हुजण जे, सैयदुल अंबिया हुजण जे ऐं नबियुनि जे सरदार हुजण जे, नबी अलैहि जो एॾो वॾो शान, लेकिन घर में नबी अलैहि जे अचण जी सुन्नत छा आहे? घर में अचण जी सुन्नत इहा आहे त अम्मा आयशा थी फरमाए त जॾहिं मुंहिंजो सुहिणो साईं घर में अचण शुरू कंदा हुआ त खिलंदा ईंदा हुआ, हंसंदा ईंदा हुआ ऐं पंहिंजूं रहमतूं विखेरींदा ईंदा हुआ। यानी घर में अचण जी सुन्नत इहा आहे त माण्हू खिलंदो अचे ऐं घर वारनि खां अहवाल वठे। हदीस में ईंदो आहे नबी अलैहि जी नालैन मुबारक आहिनि, जेकॾहिं टुटी वेंदी हुई त पाण ॻंढींदा हुआ। कॾहिं कॾहिं हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम घर वारनि जी ख़िदमत कंदा हुआ। इहे सुन्नतूं आहिनि घर में अचण जूं। अॼुकल्ह जेकॾहिं इहे सुन्नतूं बयानु कंदासीं त माण्हू चवंदा न हाणे मौलवी साहब खे ॾिसो, हाणे मौलवी साहब वरी शायदि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करणु शुरू करे छॾियूं अथसि। हाणे वरी मौलवी साहब चवंदो घर में ॿुहारियूं ॾियो, घर में अटा ॻोयो। लेकिन अज़ीज़ दोस्तो, हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सीरत पढ़ी ॾिसो, उन सीरत में इहा ॻाल्हि मौजूदु हूंदी हुई त हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम घर में ख़िदमत कंदा हुआ ऐं इहो असांखे दर्स ॾेई विया त उम्मतियो तव्हां बि ईअं कयो, तव्हां बि मुंहिंजे सुन्नतुनि ते हलंदो त कामयाब थींदो। हुजूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते असां इश्क जी दावा कंदा आहियूं। हिन जलसे जो उन्वान बि इश्क रसूल कॉन्फ्रेंस आहे। लेकिन अज़ीज़ दोस्तो, इश्क जो तकाज़ो इहो आहे त आशिक पंहिंजा मामलात माशूक जे हवाले कंदो आहे। आशिक जी कोन हलंदी आहे, आशिक जी कोन हलंदी आहे, माशूक जी हलंदी आहे। हाणे आशिक छा चाहींदो त मुंहिंजा कपिड़ा माशूक जहिड़ा हुजनि, मुंहिंजो ॻाल्हाइण महबूब जहिड़ो हुजे, मुंहिंजो उथण वेहण महबूब जहिड़ो हुजे। त पोइ मुंहिंजा दोस्तो, असां हिन वक़्तु आशिक रसूल जी हैसियत सां वेठा आहियूं। अदा कहिड़ी हैसियत सां वेठा आहियूं? असां छा आहियूं? थोरो ॻाल्हायो। आशिक रसूल आहियूं न असां आशिक रसूल आहियूं। असां चऊं था त असां आशिक रसूल आहियूं ऐं वाकई असां आशिक रसूल आहियूं, इन में शक न करणु घुरिजे। सभु जेको बि नबी साईं जो उम्मती आहे उहो नबी साईं जो आशिक आहे। हाणे जेकॾहिं असां नबी साईं जा आशिक आहियूं, नबी साईं जा मोहबत कंदड़ आहियूं, त पोइ असां पंहिंजे चेहरे खे नबी अलैहि जे चेहरे वांगुरु ठाहियूं। जीअं नबी अलैहि जे चेहरे तर ते ॾाढी मुबारक हूंदी हुई, त असां बि अॼु वाइदो करे उथूं त असां बि पंहिंजे चेहरे ते सुहारी सजाईंदासीं। नबी अलैहि जन जहिड़ा कपिड़ा पाईंदा हुआ, असां सुन्नत जे मुताबिक़ कपिड़ा पायूं। नबी अलैहि जन कॾहिं मथो घाड़ो न कयो, असां बि पंहिंजे मथे ते पोशाक ढकायूं, टोपी पायूं, पटको पायूं, रुमाल ॿधूं। नबी अलैहि जेका तहबंद मुबारक ॿधंदा हुआ, उहा भेरियुनि खां मथे हूंदी हुई। असांखे घुरिजे त असां बि पंहिंजी शलवार ऐं गोड वग़ैरह जा जेके पांचा उन मथे रखूं। नबी अलैहि सुहिणो ॻाल्हाईंदा हुआ, असांखे घुरिजे त असां बि सुहिणो ॻाल्हायूं। नबी अलैहि ॿारनि सां मोहबत कंदा हुआ, असांखे घुरिजे त असां बि ॿारनि सां मोहबत कयूं। नबी अलैहि वाइदे जा पक्का हुआ, असांखे घुरिजे त असां बि वाइदे जा पक्का थियूं। नबी अलैहि जिन तमामु घणो ताक़ीद फरमायो पाड़े वारनि जे हवाले सां त पाड़े वारनि खे न रंजायो, पाड़े वारनि खे न रंजायो। साहबा फरमाईंदा हुआ त जॾहिं अल्लाह जो रसूल पाड़े वारनि जे हवाले सां हुकूक ॿुधाईंदो हो त असांखे ख़दशो थियो त मुबादा हाणे को अहिड़ो हुकुम जारी थींदो जो माण्हू मरण खां पोइ उन जो हिस्सो जीअं वारसनि खे मिलंदो आहे, पुटनि खे मिलंदो आहे, न्याणी खे मिलंदो आहे ऐं घरवारी खे मिलंदो आहे, ईअं शायदि पाड़े वारे खे बि हिस्सो मिले। नबी अलैहि त एतिरो बि फरमायो त पाड़े वारे जे कंहिं जानवर खे बि न ईज़ायो, पाड़े वारे खे परेशान न कयो। अज़ीज़ दोस्तो, असांखे घुरिजे त असां इहा बि सुन्नत अदा कयूं जो असां पाड़े वारनि खे न रंजायूं। नबी अलैहि जन पंहिंजे घर में कीअं हूंदा हुआ, अज़वाज मुतहरा सां कीअं हूंदा हुआ, 11 घर वारियूं हूंदियूं हुयूं, लेकिन उन्हनि सां कीअं हलंदा हुआ। नबी अलैहि साहबा सां कीअं हलंदा हुआ, सदाईं हंसमुख हूंदा हुआ, सदाईं खिल भोग में हूंदा हुआ।
अहिड़ी खिल भोग भी न हूंदी हुई जंहिंसां वकार ख़राब थिए, जंहिंसां इंसान जी हैबत ख़राब थिए। ईअं न हूंदा हुआ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा सां खिलंदा भी हुआ, गॾु खाईंदा हुआ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन पानी कीअं पींदा हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन मानी कीअं खाईंदा हुआ। असां सीरत जा किताब पढ़ूं, असां उलमा खां ॿुधूं, असां उलमा सां संगत रखूं, असां उलमा खां पुछूं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन कीअं ज़िंदगी गुज़ारी। दोस्तो असां जेकॾहिं ईअं ज़िंदगी गुज़ारींदासीं त पोइ ही जलसा कारआमद थींदा। इन जलसन जो मकसद भी इहो आहे त असां सुन्नतूं सिखूं। अज़ीज़ दोस्तो, कामयाबी इहा ई आहे त असां सुन्नतूं सिखूं। जॾहिं असां सुन्नतूं सिखंदासीं त असां हुज़ूर साईं सां वेझा थी वेंदासीं। जॾहिं असां हुज़ूर साईं सां वेझा थी वेंदासीं त पोइ क़यामत जे ॾींहुं जॾहिं असां उथंदासीं त हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी सिफारिश फरमाईंदा ऐं असांखे जन्नत में वठी वेंदा। इन जे करे ज़रूरी इहे शयूं आहिनि त असां सुन्नतुनि ते अमल कयूं, क़ुरान ते अमल कयूं, नमाज़ पढ़ूं, रमज़ान अचे त रोज़ा रखूं। जंहिंखे अल्लाह साईं वुसअत ॾिनी आहे त उहो ज़कात कढे, जंहिंखे अल्लाह वुसअत ॾिनी आहे उहो हज करे, उमरो करे, हुज़ूर साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे गुंबज़ ख़ज़रा जी ज़ियारत करे ऐं पंहिंजूं अखियूं ठारे अचे। अज़ीज़ दोस्तो, इहे समूरा कम तक़ाज़ो था कनि त असां अल्लाह जे रसूल जे सुन्नतुनि ते अमल कयूं। हाणे सभु दोस्त हथ मथे करे ॿुधायो त असां हुज़ूर साईं जे सुन्नतुनि ते हलण वारा थींदासीं। असां सभु नबी अलैहिस्सलाम जे सुन्नतुनि ते अमल करण वारा थींदासीं। जॾहिं सुन्नतुनि ते अमल कंदासीं त पोइ अल्लाह ताला राज़ी थी पवंदो, असांजूं दुआऊं क़बूल थींदियूं ऐं असांजा शहर, असांजूं घटियूं मुअत्तर थी पवंदियूं ऐं उन्हनि गलियुनि में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सुन्नत जी गूंज हुजणु घुरिजे। इन्हनि सुन्नतुनि जी झंकार में जेकर असां दुनिया मां ज़िंदगी ॾींदासीं त इहा कामयाबी जी ज़िंदगी हूंदी। हाणे रायवण जो इज्तिमा बि लॻो पियो आहे। सभु दोस्त तयारी कनि ऐं अल्लाह जे रस्ते में वक़्तु लॻाइनि ऐं जेकॾहिं के अहिड़ा जलसा उलमा जा थियनि था, उन्हनि जलसनि में उलमा वटि वञनि ऐं उलमा किराम जी जेका रहनुमाई वठनि ऐं उहा रहनुमाई